नाज़रीन, करौली जे शहर तोड़े बहराड़ी में शादी तकरीबन में गीत गाए खुशियों विखेरींदड़ लोक फनकारा ज़ैबुल खातून 3 सालन का फालिज जे मर्ज़ में मुब्तला है, पर सकाफत खाते समेत कहीं बि संदस सार न लधी है। उन हवाले से तफ़सील ॾिसूं था बाबर अली चना की रिपोर्ट में। असां वक्त मौजूद आहियूं करौली जे माछीमाला में, जिथे लोक फनकारा ज़ैबुल खातून फाले सबब बीमारी के बिस्तरे ते गुज़रियल 3 सालन खां पियल है। हिन वक्त ताईं हिन जी सकाफत खाते तोड़े चूंडियल नुमाइंदनि की भी संदस सार न लधी है। असां संदस ॻाल्हि ॿोल कंदासीं। इते मिड़े गोठन में बस गुज़र कंदासीं, गाए वजाए। गरीब गुरबत हुई, केसेट न कढी सघियमि। असां वटि सफ़ा गुरबत वधी विया। रात आहे ॾींहुं कोन्हे, ॾींहुं आहे रात कोन्हे। इन जे करे असां इलाज बंदि करे छॾियो आहे। अखियुनि खां नाबीन आहियूं, रहंदो ई फाले जे मोहताज करे छॾियो सभु। इहा त बाबा असां तकलीफ़ में आहियूं, असांजो ॾियण वठण वारो केर बि कोन्हे। ऐं जेको आहे मुंहिंजो न भाउ न भेण न पीउ न माउ, केरु रुपए ॾियण जे लाइ बि तयारु कोन्हे को जेको आहे सो असांखे ॾिए। हाणे बसि इहा खट ते लेटी पई आहियां अलाह जे आसरे। बसि हिनखे गुज़रियल 3 सालनि खां फाले थियो आहे, जंहिंजे करे हिकिड़ी बांह ऐं हिकु पेर जेकी टंग आहे उहा ज़ाया थी वई आहे। उन करे हिननि खे जंहिं वटि रहंदी हुई उन्हनि हिनखे बेकार करे कढी छॾियो आहे। हाणे अम्मा जे करे असांजी मासी थी थिए, उन मासी जे करे असांखे रहायूं। जेको मुंहिंजो हाल आहे ग़रीबी, मां पाण मज़दूर माण्हू आहियां। जेको मूंखां पहुतो आहे मां हिन सां गॾु आहियां, मदद कयां थो, खाराए सघां। पाण मज़दूर आहियां, पंहिंजा बच्चा आहिनि, 5 न्याणियूं, हिकु पुटु आहे। उहे बि ग़रीबी बिस्तरे ते पई आहे। मूं वटि एतिरो न आहे जेतिरो मां हिनजा अफोर्ड करे सघां थो। मुंहिंजो जेको हाल आहे हिन सां मां गॾु आहियां। मां इलाजु कराए थकिजी पियो आहियां। हीअं तक़रीबन मां हैदराबाद, सखर, सेवण, करमूली जा डॉक्टर सिखार खां बि मां दवा वठी चुको आहियां। पर हाणे असां जेको हर डॉक्टर ॾे वञु 15 खां 20 हज़ार रुपया मुंहिंजो डोज़ आहे फी। एतिरी असां वटि आमदनी बि न आहे। मां मज़दूर माण्हू आहियां। जेको मुंहिंजो हुयो सभु कुझु खपाए सपाए बि इलाजु कयोसीं। जेको हिन वटि बि हुयो, हिनखे मिलियो बि कुझु, उहो बि असां ख़र्च करे चुका आहियूं। पर हींअर उहा ई साॻी बिस्तर जे लाइ थिया। तक़रीबन हिन जो इलाजु वॾो आहे। जे हिन जो इलाजु वसारा कराईंदा त उन्हनि जी वॾी वॾी महिरबानी।